नाज़रीन, अहम ख़बर अवांखे ॿुधाईंदा हलूं त हैदराबाद बहिराड़ी तालके जी असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे कोरोना SOPs ते भञकड़ी कंदड़नि ते ॾंड विधा आहिनि। मुल्क अंदरि कोरोना केसनि जी शरह वधण खां पोइ सिंध अंदरि इंतिज़ामिया कोरोना SOPs ते अमल कराइण लाइ कारवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। कोरोना SOPs जो जाइज़ो वठण लाइ हैदराबाद बहिराड़ी तालके जी असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण SOPs जी भञकड़ी करण ते केतिरनि ई होटलनि ऐं बसुनि ते 1,34,000 रुपया ॾंड विधो ऐं मौक़े ते वसूल कयो। असिस्टेंट कमिश्नर शहरियुनि खे हिदायत कई त मास्क पाइण समेत SOPs जो ख़्यालु रखियो वञे। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कारवाई कई वेंदी। नाज़रीन, अहम ख़बर हिकु दफ़ो ॿीहर अवांखे अपडेट कंदा हलूं त हैदराबाद बहिराड़ी तालके जी असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा करे कोरोना SOPs ते भञकड़ी कंदड़नि ते ॾंड विधा आहिनि। मुल्क अंदरि कोरोना केसनि जी शरह वधण खां पोइ सिंध अंदरि इंतिज़ामिया कोरोना SOPs ते अमल कराइण लाइ कारवायूं तेज़ करे छॾियूं आहिनि। कोरोना SOPs जो जाइज़ो वठण लाइ हैदराबाद बहिराड़ी तालके जी असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण मुख़्तलिफ़ इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। असिस्टेंट कमिश्नर कंदील फातिमा मेमण SOPs जी भञकड़ी करण ते केतिरनि ई होटलनि ऐं बसुनि ते 1,34,000 रुपया ॾंड विधो ऐं मौक़े ते ई वसूल कयो। असिस्टेंट कमिश्नर शहरियुनि खे हिदायत कई त मास्क पाइण समेत SOPs जो ख़्यालु रखियो वञे। भञकड़ी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कारवाई कई वेंदी।